अवल अलाह वली माला आलम जो धणी अवल अलाह वली माला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ने उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जियो मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु अचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां सां गॾु ॾिसंदा हुजो पोइ लाड़ हुजे उतर हुजे काछो हुजे जिते बि तव्हां सां गॾु ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे ऐं हमेशा हमेशा जे लाइ जुड़िया रहंदा हुजो ऐं अचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे पोइ बालकनि खे मोकल हुजे पर बालकनि जा जेके हुजनि उहे इम्तिहान हलंदा हुजनि कचा इम्तिहान हलंदा हुजनि वरी मोकलुनि जो ऐलान थी हुजे जीअं इहे इम्तिहान ख़तमु थींदा हुजनि त बालकनि खे मोकल मिलंदी हुजे पर हाणे त शाम जो थधि में वाधारो थियो हुजे माना हाणे कोहिरो थियो हुजे पर हाणे ॿुधाईंदा त दुनिया में इहा जेका हिकिड़ी लहर आई हुजे जेका ज़ुकाम जी हुजे बुखार जी हुजे या खंघि जी हुजे त इनखे पाण खां बचाईंदा हुजो इहो चवंदा ॾाढो इहो नज़लो ऐं ज़ुकाम चवनि था त इहो ॾाढो ॾुखियो हुजे माण्हू खे साणो करे केतिरो बि दवाऊं वठ ॿियूं वठ टियूं वठ पर पोइ बि माना जेको हुजे माना घटि न थींदो हुजे पंहिंजे वञी टेम ते छॾींदो हुजे तो इन जो अव्हां खे जेको हुजे पंहिंजो ख़्यालु रखणु खपंदो हुजे ऐं पंहिंजे मासूम बचनि जो बि ख़्यालु रखणु खपंदो हुजे जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदा हुजो त पंहिंजे मथे खे ढकींदा हुजो पेरनि खे ढकींदा हुजो थधि खां पाण खे बचाईंदा हुजो ऐं मुंहं ते इहो मास्क खणी हलंदा हुजो ॾेई हलंदा हुजो पर हुन सां गॾोगॾु पढ़ो लिखो हुनर सिखो नसो छॾियो इहो महिरान टीवी जो ऐलान हुजे त बाबा पढ़ो लिखो हुनर सिखो नसे खे छॾींदा हुजो छो त पढ़ी लिखी जॾहिं अव्हां हुनर सिखंदा हुजो बासहूर थींदा हुजो तॾहिं जेको हुजे अव्हां पंहिंजे मुल्क जो पंहिंजी धरतीअ जो नालो रोशन करे सघंदा हुजो कि बाबा फलाणे जेको हंध जेका हुजनि वॾा बासहूर माण्हू हुजनि पढ़ियल लिखियल माण्हू हुजनि हुनरमंद माण्हू हुजनि तो इन जे करे जेको हुजे पढ़ो लिखो नथो छॾींदा हुजो हुनर सिखंदा हुजो सो हाणे न त पोइ इहा ॻाल्हि हुजे जिथे बाबा पोइ तालीम न हुजे हाणे इहो ॾिसूं त इहो जिथे कचहरियूं थियनि को ॻाल्हाए बा हुनखे वठी ॿाहिरि मां बा परे थींदो हुजे बा हेॾे करे छॾींदा हुजे होॾे करे छॾींदा बाबा तूं मूंसां सुवालु कंदो हुजी बाबा हाणे जे माण्हूअ खे एतिरी बि ॻाल्हि लाइ वञी इंसान बचो न हुजे हिन धरतीअ ते ॼाओ हुजे ओ वाउंट कंदो हुजे ओ बराबरि जो जेको आहे टेकस ॾींदो हुजे उहो एतिरो बि न पुछे त मुंहिंजो रोड ख़राबु हुजे मुंहिंजो स्कूल न हलंदो हुजे स्कूल बंदि हुजे बालक न पढ़ी सघंदा हुजनि त उन ते बि माण्हू खे उनजी औकात यादि ॾियारी वेंदी हुजे त हिन समाज खे असां बहितर ॾिसणु चाहींदा हुजूं समाज जे सर पढ़ंदो लिखंदो न हुजे एसि ताईं उहो बहितर न थींदो हुजे पोइ अव्हां खे माण्हू ईअं वाकई सही ॻाल्हि हुजे त पोइ माण्हू अव्हां खे ऐं सम्झा इहो अणपढ़ियल हुजे इहो ईअं जाहिल हुजे ॼट हुजे इनखे कहिड़ी ख़बर पर अबा उहे एॾा ॾुखिया इहे पढ़िया लिखिया न हुजनि पर हिन धरतीअ ते रही आहे तरबियत हुननि हासिलु कई हुजे हितां जा माण्हू वॾे जो एतिराम कंदा हुजनि पाड़े जे वॾे जो एतिराम कंदा हुजनि न त चवंदा हुजनि चुंगी त माण्हू पिनी बि खाईंदो हुजे माणपो न हुजे निवड़त न हुजे आजिज़ी न हुजे त पोइ उहो सम्झंदा हुजो बेकार बि हुजे ॼट बि हुजे जाहिल बि हुजे उहो कंहिं कम जो ई न हुजे सो इन जे करे जेको हुजे अव्हां खे आजिज़ी निवड़त मोहबत ऐं भाईचारे सां गॾु रहणु खपंदो हुजे तॾहिं वञी अवी सगारा थींदा हुजो सो हाणे त हेॾी वसी दुनिया जिथे थी वई हुजे जिथे मीडिया हुजे प्रिंट मीडिया अख़बार हुजे वरी सोशल मीडिया हुजे माना ॾिसो त केॾो वॾो वाधारो थियो हुजे घर में पाण खे जेको
हुजे कंहिं ॻाल्हि जो ॾुखायूं न हुजनि अॻे त पाण खे जेको हुजे वॾो ॾुखायूं हुजनि जेकॾहिं को ख़त मोकिलींदा हुजूं कंहिं न्यापे जे लाइ त उहो बि वञी महीने खां पोइ पुॼंदो हुजे हींअर त जहिड़ो असां हिक ॿिए सां गॾा वेठा हुजूं पोइ बि असां मोहबत खे विसारे छॾूं भाईचारीअ खे विसारे छॾूं पोइ बि जेको हुजे असां कुझु हासिल न करे सघंदा हुजूं पोइ त ईअं सम्झंदा हुजूं असां ॼमी फाथा हुजूं पर इन लाइ भेटाई साईं चयो हुजे ससु जे रूप में त वाका करण मूं वस वाको कंद वाका करण मूं वस ॿुधण कमु बरोच जो हाय हाय या वरी भेटाई साईं चयो त वोए वोए कंदी वत हाय हाय वोए वोए अवां कंदा हुजो अवां ॻाल्हि कंदा हुजो ॻाल्हि सही हुजे अवां करे छॾींदा हुजो मने न मने कोई उहा उन जी मर्ज़ी हुजे पर तव्हां सही राह ते सही रस्ते ते हुजो अवां ॻाल्हि करे छॾींदा हुजो वक़्त ते छॾे ॻाल्हि कंदा हुजो या नसीहत कंदा हुजो इहो बि अवां सम्झंदा हुजो हिकिड़ो वॾो दर्स कमायो हुजे माना इहा बि अवां जी इबादत में शामिल हुजे पोइ छा चए वोए वोए कंदी वत मतां तूं बि न वञी विसरी सो अवां जॾहिं पाण खां ई सवाल न कंदा हुजो समाज जो सवाल न कंदा हुजो त पोइ ही माण्हू जेके हुजनि बेमाना थी वञनि पोइ जहिड़ा मिटीअ जा गुॾा ठहियल हुजनि खणी हिंज किराए छॾीनि खणी हिंज किराए छॾीनि पर माण्हू जेको हुजे पढ़ियो लिखियो हुजे हुनरमंद हुजे सौर रखंदड़ हुजे त उनखे ॿिए जी ज़रूरत न पवंदी हू पंहिंजो रस्तो ठाहींदो हुजे हू पंहिंजे ॻोठ खे मॉडल ठाहींदो हुजे सुठो तालीम याफ़्ता जिथे सिहत जी सहूलियत सही जिथे पाणी सही मिलंदो हुजे जिथे तालीम सुठी मिलंदी हुजे जिथे बालक ख़ुशहाल थींदो हुजे जिथे मासूम सुहिणी थींदी हुजे न त हाणे दुनिया में ॾिसो त का फिल्म ठहे पोइ सभु को उन में लॻो पियो हुजे बसि हीअ कार हींअर लॻी पए जेको बि हुजे हाणे रुगो टिक टोक में पोइ बसि हीअ कार हुजे वाह वाह कमु हुजे जेको असुल कमु हुजे उहो त जहिड़ो असां खां छॾाए वियो हुजे सो असुल कमु जेको हुजे उहो इहो हुजे त पंहिंजे ॿारनि खे हुनर सेखारींदा हुजो ऐं उन्हनि खे जेको हुजे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे सुठी तरबियत ॾींदा हुजो असुल जेको कमु हुजे उहो इहो हुजे सो अब असां लाइव प्रोग्राम असांजो ही जारी सारी हुजे आचर जो ॾींहुं हुजे महिरान टीवी ते लाइव हुजे इहो फोन जो नंबर हलंदो हुजे न नंबर हलंदो हुजे न ते फोन कॉल कंदा हुजो रामो इरादा अवां सभिनी जे फोन कॉल जे इंतजार में हर छंछर आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं हाज़िर बीठा हुजनि खिदमत में पर हुन सां गॾोगॾु महिरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे अवां हुनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो लाइक बि कंदा हुजो हुनखे शेयर बि कंदा हुजो हुन में जेको बि रंग हुजे सुबह महिरान खां वठी लाॾा लोक गीत जा ही राम राधा जो नंढड़ो प्रोग्राम इहो अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ महिरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते पर उन में हाणे त महिरान स्टूडियो जो जेका ॿी सीज़न आई हुजे उन में आयत शेख जा अहिड़ा भला कलाम हुजनि उर्दू में बि हुजनि सिंधी में बि हुजनि खड़ी नीम के नीचे हूं तो है कली उहो बि हुजेसि अले मुंहिंजा मारवड़ा हुजेसि लंबी जुदाई उहो बि ॻायो हुजेसि अहिड़ा खोड़ सारा कलाम ॻाया हुजनि अवां सुठी मौसीक़ी बि वञी उते ॿुधी सघंदा हुजो महिरान टीवी ते ॾिसी सघंदा हुजो पर हा महिरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे उते बि अवां वञी उनखे फॉलो कंदा हुजो ॾिसंदा हुजो उते बि खोड़ सारियूं शयूं पयूं हुजनि ऐं मूंखे ख़ुशी थींदी हुजे त उते जेके शयूं पयूं हुजनि पोइ कचहरीअ जूं ॻाल्हियूं पयूं हुजनि ॿियूं ॻाल्हियूं पयूं हुजनि उन ते अवां तमामु घणो गौर कंदा हुजो उनखे शेयर कंदा हुजो ऐं ॿुधंदा बि हुजो सो अवां जा इहे वॾा वड़ अवां इहो सोशल मीडिया ते महिरान टीवी जे चैनल सां गॾोगॾु सोशल मीडिया ते बि अवां एतिरी नज़रसानी कंदा हुजो ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो शेयर कंदा हुजो सो इहे अवां पंहिंजो चैनल सम्झंदा हुजो सो हाणे हलंदा हुजूं मैडम त इंटलठ थी आई हुजे सो हाणे इन सां बि ज़रूरु ॻाल्हाईंदा हुजूं मैडम अॼु मींहुं बंदि थियो हुजे इंटलठ निकिती हुजे हाणे हलंदो हुजे अॻे किथे के कंदो हुजे काॾे खणी हलंदो हुजां त किथे कलाम खे हलाईंदो हुजे कवाई हलाईंदो हुजे जेको सुबुह सुबुह सार खड़ो बि थियो पारू तो बीठो हुजे पोइ तूं कहिड़ो वरी सही खणी आई हुजे तूं सही हुजूं पोइ मां पुछो जे इंटलठ लॻी पई हुजे चङो हुजे न माण्हू पाण खे न ठाहींदो हुजे छा तो कदव हर ॻाल्हि में जेको हुजे असल अलाए छा हुजे मैडम को है मुंहिंजे हथ में को माचिस न हुजे जो हीअं सफ़ा ऐं बाहि थी वई हुजे हू थींदो हुजे छा थींदो हुजे थको थलाईंदो हुजे नज़र हणी छॾे सुबुह सुबुह सार हू किनूं ॻाल्हियूं करे
वरी नज़र लगी वञे हे मूंखे त हाणे नज़र लगे मैडम लगे हाणे मैडम तोखे न नज़र लगे ना ओरे परते मोह कर थोरो ही फेणी काय सन मां ही करां तोखे हाणे कुछ ही न थे नज़रू हाणे तो होजी तो न तोखे कुछ ही न थे हाणे तोखे हाणे हाय कंदो होजे न माण्हू ने हाय खम वॾो खोफ लगे हाय वरे परते हुजन सो हाणे हिनखे नज़र लॻंदी हाणे हेॾा साल हाणे हिनखे नज़र वालो त कंदो हुजी सुबुह तां हे निरड़ में लॻंदी हुजे वरी हिनखे नज़र लॻंदी हुजे हलाई तो हुजे अॻिते किसे खे हलायूं हा हलाई तो हुजे अब बापू हाणे किसे खे अॻियां हलाईंदा हुजूं अव्हांजे नज़र हिकिड़ो अहिड़ो सुहिणो रंग पेश कंदा हुजूं सो आचर जो ॾींहुं बि हुजे मौसीक़ी बि ज़रूरी आहे अॼु वरी सचल साईं खे यादि कंदा हुजूं हाय हाय सो सचल साईं में वरी दिबासर वाह जो ॻायो हुजे महिराण टीवी स्टूडियो में जेको पहिरीं सीज़न में नंगड़ा निमाणीदा जीवे तीवे पालना सो यो अवार्ड सदा हुजो उन खां पोइ असां वापस ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कयूं
सोनो थालीअ में आऊं खयो पई अचां हार सोनो थालीअ में आऊं खयो पई अचां अदल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां राणल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां लौंग फोटा लौंग फोटा लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां घोट मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां लाडल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां खीर पेड़ा थालीअ में आऊं खयो पई अचां खीर पेड़ा थालीअ में आऊं खयो पई अचां भैर मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां सोढल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां लौंग फोटा लौंग फोटा लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां लौंग फोटा थालीअ में आऊं खयो पई अचां घोट मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां लाडल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां प्यारल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां राणल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां लाडल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां अदल मुंहिंजे अग में आऊं नचंदी अचां हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार हुजे यल्ला यल्ला हितो जो थोरो दिमाग़ ख़राब थियो हुजे हाणे अॼुकल्ह असां ॿिए सिस्टम ॾांहुं हलिया विया हुजूं कहिड़ो हुजे इहो हाणे वरी हिकिड़ो नओं आयो हुजे यल्ला पोइ हो खणी वॼाईंदो हुजे पोइ त तो बि हो कंदो हुजे फोन कॉल वठंदो हुजां त पोइ इहो फिल्म जी पूरी कहाणी ॿुधाईंदो हुजे फिल्म जो कहाणी तो जो है मूं घणो ई ॿुधो हुजे हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा कहिड़ो कहिड़े शहर खां दा अरे मड बाहू जिलो लाड़काणो तालुको बकरणी हजकने सुल्तान जो चार हुजे बा ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं ॿार अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख सां तव्हां ॿुधायो कुझु आयो चाक चङो भला कुझु ख़ैर सभु ख़ैर लॻो पियो जे हमारे सभु ख़ैर हुजे तव्हां ठीक ठाक हुजो अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जा लख सां तव्हां कुझु हुजो असां कुझु आहियूं असां ख़ुशि दुआऊं लॻो पियो हुजे ॿियो को हाल को अहवाल ॾींदा हुजो अदा हाल हवालो ख़ैर आहे मुल्क जो ॾिसो किसाननि जो वीचारनि जो घर ठही कोन्हे जो कहिड़ो हाल हवाल जो अब आयो मौसम कीअं हुजे हाणे थधि जी कीअं हाल अहवाल ॾींदो हुजे जी थधि कीअं हुजे हां ॾे मुंद मटी हुजे अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे सही आहे मौसम एतिरो थधि बि न आहे एतिरी गर्मी बि न आहे सही मौसम आहे। रखंदो हुजे माना साग बाग खाई छॾिया हुजनि जैतून बैतून जाम आहिनि पर घणा कटजी विया आहिनि अंब जैतून कटजी विया आहिनि घणा अल्हम्दुलिल्लाह माना हेॾा इहे खोड़ हुजनि हा हा खोल अल्लाह जो शुक्र आहे वाह 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 वॾी महिरबानी कुर्बा मां प्रोग्राम सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो अदा अच्छा अच्छा थधो हुजे अल्हम्दुलिल्लाह हा बाबू तूं बुख ते हुजी मानी खाधी हुजे अल्हम्दुलिल्लाह हा हा पोइ सही हुजे भला पोइ हुनजो इहो हुनजो राधुली हरी हा हलो हलो छा विझणो हणी बुहारो ॾींहुं हा हल हे छा चई विझणो हे छा करी हा हल हलो छा हुजे हलो हलो हलो
अदो अजब जैसन घर तां पुछी ईंदो हुजे छा चवंदा हुजनि। न पर तूं यो अॼुकल्ह न लाॾा सवाया ॻाईंदी हुजे तूं असांखे हा छो न ॻाईंदी हुजां। असांजी सॼी सिंध में जेके हुजनि घोट लाऊं लहंदा हुजनि, नंढड़नि ईकरड़नि जूं जेके हुजनि ख़ुशियूं थींदियूं हुजनि, उन खां पोइ जेके हुजे शादियूं थींदियूं हुजनि, घोट लाऊं लहंदा हुजनि, ऐं असांजो प्यारो भाउ जेको आहे हलो। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं गुलाम हैदर खास के लिए नवाब शर्मा। अबा गुलाम हैदर खास कर साहब खुश चाक चऊं भलो तबियतां बहार। साईं दुआ अल्हम्दुलिल्लाह खैर ता खुश हो नहीं चाहतो। असां चाक लगा पिया जूं खुश लगा पिया जूं अवांजे साम्हूं जो। चाक हुजो। आदि राधा असां चाहतो हूं अल्लाह जी मेहरबानी अल्लाह जो शुक्र आहे। वाह वाह वाह। को हाल को अहवाल ॾींदा हुजो अदा। आदि राधा सब ॿियो खैर आहे। फरमाइश हिकिड़ी ॿुधायो। ऐं तोखे हर दफ़े फरमाइश ॿुधायूं मुंद कीअं हुजे नवाब साहब जी मौसम कीअं हुजे। साईं मूंखे उहो सूफ़ी जे ख़ौर साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। हिन इश्क जे अंदाज़ खे त सम्झण ॾुखियो आहे। हा ओ जेको माई ऐं मर्द ॿई ॻाईंदा आहिनि न, ॿई माई मुड़सालो ॿई उहो माई ऐं मुड़सालो उहे त असां ॿई हुजऊं। हा माई मुड़साले वारो ॿुधाईंदा हुजो मूंखे कोन थो अचे अलाए छा नाला हुननि जा फनकारनि जा। ठीकु हुजे ठीकु हुजे वरी बस सही आहे माई मुड़सालो। ठीकु हुजे असां ॿई हुजऊं। तूं माई मुड़सालो हा। मुंहिंजी ॻाल्हि अध में रहिजी वई हुजे सो मुंहिंजो प्यारो भाउ हुजे अब्दुल रशीद चांडियो, उनजे नंढड़नि जी सुनत हुजे, अरबा जे ॾींहुं हुजे, सो उन बि मूंखे चयो हुजे कि अदी हो लाॾो असांखे ॿुधाईंदी हुजे। सो नंढड़नि जा नाला हुजनि ज़रबान खान ऐं सलमान खान, सो उन्हनि जे लाइ बि हम लाॾे ते हा झूमर कई हुजे। थोरी भाइटा हुजनि मुंहिंजा, थोरे मुंहिंजे लाइ बि झूमर करे छॾींदी हुजे। तूं कर मुंहिंजा भाइटो हुजे, घर जो मुंहिंजो भाइटो हुजे, घर जो भाती हुजे, भाती हुजे त बसि तो जाए त मां लाॾा ॻाईंदी हुजां, झुमरियूं हणंदी हुजां। हाणे हिन मुड़ुस खे जेको हुजे घोट बणाईंदी हुजां। माण्हू चवंदा राधुली हिनजी रामण जी घरवारी ॾिसंदा हुजे कीअं पंहिंजे मर्द जा लाॾा ॻाईंदी हुजे, ख़ुशि लॻी पई हुजे। मर्द बि ॿुॾी मरंदो हुजे जो लाॾा कुसराईंदो हुजे पंहिंजा हाणे हिन मुंद में। पोइ इहा कुर्ब जी ॻाल्हि हुजे, इहा कहिड़ी हिन उमिरि में मुंद में हाणे पाण अॼुकल्ह ॾिकरी लॻी घुमंदी हुजे। कपिड़े लटे पाइण त माण्हू कथोरी हुजे, बाक़ी हाणे तो जहिड़ो ॻाल्हियूं करी जेके माना न मोह जूं हुजनि न सुर जूं हुजनि, खणाए हथ बूरे जहिड़ो मोह आगो बीठो हुजे। हाणे हिते वेठी सोचींदी हुजे त हाणे इन जो जवाब छा ॾियां, हाणे उन जो जवाब मूंखे जवाब ॾींदो हुजे जेको वणे सो ॾींदो हुजे। हाणे तो वटि इहो जवाब वञे हा हूअं अचे राणला जी बरन हाणे हिते वरी ॼण रामलो पोइ वरी ॼण अबा इहो हाणे हलंदा हुजूं कलाम ॾांहुं। सो इहो सावण ऐं मार्वल जो आवाज़ हुजे, सो इनखे अवां ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो, उन खां पोइ वापसि अचूं था। तव्हां सां कचहरियूं कयूं। भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। सो अॼु जेको शुरूअ में मूं ॻाल्हि कई हुजे त असां वटि अॼुकल्ह जेको हुजे हीअं सफ़ा हर ॿियो माण्हू चए हाणे हलंदो हुजे हिकिड़ो इहो कलाम ऐं नौजवान सभु उहे हीअं कंदा आहिनि यला उहे हीअं हलंदो हुजे, हाणे नंढो हुजे वॾो हुजे इहे वेठा इन ते ठाहींदा हुजनि। सो उनजे करे वरी इहो जेको असांजो पाड़ेसरी अदाकार हुजे, इहो जेको हुजे न उहो अस्के खना उन जो इहो अंदाज़ हुजे, उन जो हुजे। हा हाणे माना तूं त जरो हीअं करे त उभा साह खणी हलो हेलो अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां था? अदा प्लान शबीर इस्बानी कोटली शहर खां था। अदा इस्बानी ख़ुशि चाक चङो भलो कोटली वारा ठीकु हुजनि। अल्लाह जी रहमत आहे तव्हांजी दुआऊं भाइरनि जो। वाह 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 रंग ॾिसंदो हुजे कीअं लॻंदा हुजनि? रंग वीआईपी था लॻनि, अॼु असांजी राधा बि भली पई लॻे। वॾी महिरबानी अदा पोइ अॼु भली लॻंदी हुजे, हूअं न लॻा।
अची तव्हांजी भेण बीठी अथव ॻाल्हायो हुन सां। हा ॾींदा हुजो त ॻाल्हाईंदी हुजे। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम अदी। हाल हुजे खुश हुजो चाक लगी पई हुजो। खुशी खैर भेण सुञातई खुशियाई। हा खैर लगो पियो जे भजन के केर न सुञाणींदो हुजे। माशाअल्लाह भली भी लगी। इहा वॾी महिरबानी हुजे तव्हांजी अदी कुर्ब हुजन। भेण माशाअल्लाह सुठी डांस भी करी। मां हींअर पुट जी शादी कराई हुजे मूंखे ख़बर हुजे त भाउरनि खे दावत ॾिजा डांस त करी हा। पोइ कॾहिं हुजे जा गुज़री वई हुजे शादी। बस पोइ हाणे होतो ते मना टिक्की चढ़ी हुजे। हा टिक्की चढ़ी मूं त हाणे तूं वेठे किथे आई त मां कॾहिं अचां त सही न। हा वो हाली ईंदी हुजे असांजो घर हुजे जो बैठा हुजूं। खुश खैर ॿियो ॿुधा खैर आहे बचड़ा ख़ुशि अथई। बजड़ा हुजूं पाण में बचड़ा कहिड़ा हुजनि असांजा। अल्लाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो। अहमद मुगर जेको सुठो गानो मूंखे ॿुधरा। ओ अदी जी भाउ। ओ पुट जी शादी कई हुजे खुशी कई हुजे हुन में पाण ई झुमर हई हुजे माना उते ॿिए कंहिंखे वारो ई न ॾिनो हुजे ईअं न। हा सच थो चई भाउ सच थो चई। सच थो तॾहिं त असांखे बि न घुरायो हुजे त मथां वारो न मिलंदो हुजे। अरे यार मां तोखे घुराया पर मूंखे हाणे कहिड़ी ख़बर पई हुजी। हाणे वरी ॿी का ख़ुशी थींदी हुजे पोइ शामिल थींदा हुजे। इंशाअल्लाह तुंहिंजी दुआ सां वरी ॿिए पुट जी शादी कराईंदमि भाउ खे बि घुराईंदमि भेण खे बि घुराईंदमि। ज़रूर असां बि अखियुनि सां ईंदा हुजूं। यल्ला हाणे मूंखे अहमद मुगल जो सुठो को गानो ॿुधरा। हा बस ठीक हुजे। यल्ला हाणे बस है मुंहिंजे मुंहं में आई हुजे जरे घटि गलाल छा जट हुजे छा इन के जेको यल्ला करे न हुजे त गाबला द्वारे खोले छॾो हुजे। हे जेको यल्ला करे उन के वरी असांजो हे जवाब हुजे हसीना पंपरिया। अबा अवां ॾाढो ॾेखारींदा हुजो असां मोहब्बत जो पैगाम ॾींदा हुजूं दुनिया जे कुंड कुड़छ में असां मोहब्बत वारो पैगाम माण्हू खे हर हमेशह जेको हुजे न इहो मोहब्बत जो पैगाम अॻिते वधाइण खपंदो हुजे। ख़ुशियूं करण खपंदियूं हुजनि ईअं हुजे न। हा सो हिन दौर में जॾहिं दुनिया ॾिसंदी हुजे त पोइ फिल्म हुजे ड्रामो हुजे उन में अहिड़ो नियापो हुजणु खपे जेको भाईचारे वारो हुजे हिक ॿिए जे एतिराम माण्हू सबक पिराईंदो हुजे। बाक़ी हाणे रगो बस हकम लॻा पिया हुजनि न असां त अञा बि माहौल फिटे माण्हू छा पर इहा सिंध धरती उहा हुजे जेका अमन वारी हुजे भाईचारे वारी हुजे ॿाहिरि ॿधे वारी हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे अच्छा कलाम हुजे सो हाणे वरी कलाम ॾांहुं हलंदा हुजूं अधी अचे हुजे कोट हलाईंदो हुजे। हाणे ठिकर खणी ॾींदो हुजे तूं भला हाणे जा कलाम हा सो बाबा हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं सो हाणे अॼु कलाम वरी कोटड़ी अदे जो ॻाल्हि कई हुजे कोटड़ी जा अलेला इहो ॾिसंदा हुजो अवां ऐं उन खां पोइ ख़बरूं हुजनि ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। नाज़रीन एक दफ़ा ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं हवा जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अङण अचिजे उन्हनि जे सभिनी ॾिसंदड़ खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हुजे तूं हीअं करे हीअं छा ॾिसंदी हुजे ॾिसंदी हुजां की बुधकियूं कीअं ॾींदो हुजे। हाणे बुधकियूं ॿियो छा हुजे हिकु कमाल हुजनि हे को ईअं कोन थींदो तूं त करे ॾेखारींदी थोरी बुधकियूं बि कंहिं खाईंदियूं हुजनि। हलो सो हाणे तूं बाक़ी हाणे तूं करे ॾेखारींदी वरी वेठी ॾंद कढंदी हुजे ॾिसंदी हुजे खिलंदी छा ॾिसंदी हुजां न कीअं लुधड़ो जेको हुजे रेती में लेटूं पाईंदो हुजे। हाणे लेटियूं पातियूं छा हुजे तूं वरी चई भलो असर कर्तब कयो हुजे वाड़े वाह कर्तब न हुजे इहो त रकस हुजे रकस कर्तब हाणे मां कहिड़ो रकस हुजे मां जेको रसे थियल हा
कहिड़े मुल्क जो हुजे। हाणे इहो हितां जो असांजो पंहिंजो हुजे। इहो हा हा इहो मूंखे बि सिखणु खपंदो हुजे। हाणे थोरी देरि में हाणे वरी मां ॾेखारींदो हुजे असां वटि जेको सिंध में थिए तलवार खणी हीअं हलंदी। इहो बि उन में हुजे। हा ही वरी मूं उन मां वरी पंहिंजो मूं उन में तो थोरो पंहिंजो ठाहियो हा मूं उन में पंहिंजो रंग माना हीअं विधो हुजे। हा उन में जीअं असल बोड़ में मिर्च मसाला पोइ पंहिंजा कुटे विझबो हुजे वखर ईअं 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 हलो वाह वाह। हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा? अदा छा हाल हुजे? ठीकु हुजे? चङा भला तबियतूं ॿार हुजनि? खैर लॻो पियो आहे। ठीकु अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैरियत तबियत सही सफ़ा ठीकु लॻा पिया आहियो? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? तव्हां ठीकु हुजो? शुक्र आहे मालिक जा भलाईअ असां सफ़ा ठीकु लॻा पिया आहियूं। ॿियो हाल ॾाढो सर्दी आहे। हा बस सी हुजे पर प्रोग्राम जा रंग कीअं लॻंदा हुजनि? सफ़ा ॾाढो प्रोग्राम जो ॾाढो मज़ो आहे। असां ॾिसूं था पिया प्रोग्राम जो हर छंछरु ऐं आचर ते ॾाढो मज़ो असांखे ॾींदो आहे। वाह वाह प्रोग्राम में कहिड़ी ॻाल्हि वणंदी हुजे? तव्हांजी खिल मज़ाक जेका आहे न असांखे ॾाढो पसंदि अचे। हाई शाबाश। हर माण्हू महिनत मज़दूरी कंदो हुजे सॼो ॾींहुं दुनिया जा कम कंदो हुजे पर उनखे खिल भोग वारी कचहरी बि ज़रूरु खपंदी हुजे हा न? साईं बिल्कुलु ॾाढो असांखे पसंदि अचे। जेके तव्हांजी कचहरियूं आहिनि इहे खिल मज़ाक वारियूं ॾाढियूं असांखे ख़ुदा जी कसम एॾो मज़ो अचे थो अंदाज़ खां वधीक। ए मुंहिंजा राणा माना इहो ॾिस त कसम बि खणी हुजे त एॾो सुठो पर असां अव्हां जे लाइ त ईंदा हुजूं तव्हां मुस्कुराईंदा। जी 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 बाबा मूं चयो असां अव्हां जे लाइ ईंदा हुजूं त अव्हांजे चेहरे ते मुस्कुराहट हुजे अव्हां कुझु नओं सोचींदा। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। असांजा वॾा बि मौजूदु आहिनि वेठा आहिनि। मुस्तफ़ा बि नंढो वेठो आहे ॾिसे थो प्रोग्राम तव्हांजो हर आचर ऐं संचर पंहिंजो कमकार केर बि छॾे करे ईंदो आहे। बसि पोइ हिन वॾे खे असांजे तरफ़ां प्यार भरो सिक भरियो सलाम ॾेई छॾींदा। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। लख कुर्ब लख कुर्ब सो ये जेके अव्हां जूं मोहबतूं हुजनि अव्हां वेही करे गुफ़्तगू खे ॿुधंदा हुजो कचहरीअ खे वरी रंग अंदाज़ वरी हेॾा हिन मुंहिंजे इहा सूखड़ीअ जूं ख़बरूं ॾिसंदा हुजो। वरी जेको हुजे हुन में असांजूं अदियूं हुजनि हुन में भेनरूं हुजनि असांजूं पोइ असांजूं वॾड़ियूं हुजनि उहे बि असांखे ॾिसंदियूं हुजनि वरी उहे बि शामिल थींदियूं हुजनि माना इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि। अव्हां मतिलबु की असांखे ॾिसंदा हुजो मोहबतूं ॾींदा हुजो कुर्ब ॾींदा हुजो त असां बि कई सालनि खां वठी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर बीठा हुजूं। सो ही अबा हे बरामले जे घर में सुखड़ी हुजे हे दुनिया में किथे बि अहिड़ी सुखड़ी न हुजे। न मूंखे वरी अहिड़ो को मिलंदो हुजे पुस्तर। हा हीअ सुखड़ी हिन ई घर में हुजे बाक़ी दुनिया घुमींदा हुजे त अहिड़ी सुखड़ी अव्हांखे किथे नज़र न हुजे। शुकुर हुजे जेको मालिक साईं ठाहे छॾो हुजे उहो हिकिड़ो ई ठाहे छॾो हुजे। इहो बि मालिक जा लख एहसान हुजनि। पोइ हाणे उनखे को कहिड़ो रंग ॾे को कहिड़ो ॾे हर को पाण ॼाणींदो हुजे। हाणे हर को पाण ॼाणे त पोइ हुन ते वरी इहा ॻाल्हि करण जी ज़रूरत कहिड़ी? ज़रूरत छाजी हुजे? मालिक साईं हर शइ जेको हुजे पंहिंजे पंहिंजे जेको हुजे हिसाब सां ठाहींदो हुजे। असांखे बि पंहिंजे हिसाब सां ठाहे जोड़े ऐं पहुचायो हुजे त असां जेको हुजे अवाम जी ख़िदमत कंदा हुजूं उन्हनि जे चेहरनि ते मुरकूं ॾींदा हुजूं उहे असांखे ॾिसी ख़ुशि थींदा हुजनि त असां जहिड़ो गंज कमायो हुजे। पर मूं इन जे करे चयो त मूं चयो हीअ सूखड़ी रुगो असां वटि मौजूदु हुजे इन करे त तूं चई हा रामला वेरी मुंहिंजे घर जी सूखड़ी हुजे घर जी सूखड़ी छो हुजा पंहिंजे घर वारनि जी हुजा पंहिंजी अमड़ जी हुजा तुंहिंजी हुजा सूखड़ी बस वेड़ो पाण खे ख़ुशि क़िस्मत समझी के बस दस्तावेज़ त लिखी पढ़ी माइटनि मूंखे ॾेई छॾी हुजे शादी थी हुजे ॾेई न छॾी हुजे। हिकिड़ा जोड़ा आसमान ते ठहंदा हुजनि अहिड़ा पट ते ठहंदा हुजनि हिकिड़ा उहो बि मालिक साईं लिखो हुजे तॾहिं ठहियो हुजे न चरिया नासरा ईअं त कोन ठहियो हुजे। हाणे ज़मीन ते कीअं ठहंदो हुजे हाणे वरी कहिड़ो भतो हुजे पतरो बसि हिते लोभी करे तयारु कयो हुजे वाह रे वाह।
हिन जी बस वाह वाह बस वाह वाह बस नचकणो हथ में हुजे बस मट मूंखे बस वाह वाह बस तूं हलंदी हुजी न तोखे भोलड़ियुनि मट छॾियां तूं उन जूं जूं कढंदी वाह वाह बस बस तूं इहो कमु कंदी हुजे बस हे स्टेल बस वाह वाह बस नचकणो बस हथ में रखो हुजे बस हलंदो छा हुजे हीअं कंदी हुजे हाणे साईं वेठ ॻाल्हि न ॻाल्हि जो को मथो को मुंहुं को सर हे कहिड़ो नचकणो खयो बस बीठी हुजे रामलाल जी जो हाणे बस घणो असुल थियो हुजे बस खिली हुजे त तो सम्झो जे राधल ठही वई हुजे है न यला बस त सारे में कध में का सट न पती हुजे हेलो अबा केर कड़े सर गांदा किसान तो ॻाल्हायां ज़ीशान कड़े सर गां कराची कराची जे कड़े इलाइक़े खां मुंहिंजा भाउ छा हाल हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो हा अल्लाह जा शुक्र तूं ॿुधा सभु खे लॻो पियो हुजे कीअं रंग लॻंदा हुजनि प्रोग्राम ॾिठो हुजे वरी फोन कॉल कई हुजे इहे वॾा कुर्बा वाजा माशाल्लाह प्रोग्राम वीआईपी हुजे न हा हा कराची में बाक़ाइदे वेही माना आचर जे ॾींहुं प्रोग्राम ॾिसंदो हुजे बचड़नि सां गॾु वेठो हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे बचड़नि खे सलाम असांजी भाॼई खे सलाम सभिनी खे सलाम वालेकुम सलाम नंढड़ो छा चवंदो हुजे वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी कुर्बा वांजा मोहबतूं वांजूं मैडम ईअं बीठी हुजे ॼण कोह मरीअ में आई हुजे हीअं थी वई हुजे थधि त हुजे न पंहिंजी जॻह ते थधि त पंहिंजी जॻह ते हुजे न थधि पंहिंजी जॻह ते तोखे छा थींदो हुजे पोइ हिते छा थधि न थींदी हुजे कहिड़ो हिते सीटर पाए बीठी हुजां कहिड़ी लोई पायो बीठी हुजां बीठी हुजां त पोइ लाज़मी हुजे सी त थींदो हुजे न पोइ गुण माण्हू खे त थींदो हुजे ॿेली बाक़ी हाणे हिनखे दांत धक त न थींदो हुजे न पोइ किथे पई हुजे गुण किथे पई हुजे सी थींदो हुजे त गुण वेड़ींदी हुजे भला छो वेड़ींदी हुजे मालिक साईं जो ॾिनल गज हुजे गुण ॿधंदो हुजे तो माइट ने जहिड़ो हुजे तहिड़ो कढी खणी ॾिनो हुजे वठ न आठ न माइट न कुझु सॼे जो सॼो गोड़ो हिते खणी आयो हुजे पोइ तूं न पाई स्वेटर न कोट त पोइ छा न त गुण में विझी रखंदो हुजे पंहिंजी नाज़रीन जे साम्हूं ईंदा हुजूं हुननि जी मोहबत में जेको हुजे असांखे थधो ई असर न कंदी हुजे हा मां पंहिंजो वरी खणी ईंदो हुजे हाणे वरी हिनखे वरी वेही ॻोल्ह ईंदी हुजे त वरी शूटर असांजा काथे हुजनि शूटर न मिलंदो हुजे त वरी हीअ ॻाल्हि हुजे पाण छा थियो हुजे हिनखे पुॼंदो कोन हुजेसि हा की हाणे वरी हीअ चवंदी हुजे त छा खणण वियो हुजे गुण खणण वियो हुजां गुण में पंहिंजो बूथ विझंदो हुजे ॿाहिरि निकिरण जहिड़ो न हुजे भलो हा इहो ठहंदो न हुजे हिनखे ढकींदो हुजे माथूं मां वीचारा सुबुह छिरक भरींदा हुजनि की हाय अलाह अहिड़ो बि मोह हुजे हा अहिड़ो न हीअ बि सुखड़ी हुजे खण वेड़ींदी हुजे हे त मुंहिंजी पंहिंजी हुजे बाक़ी तो थोरो कयो हुजे थोरो किरी न पवंदी हुजे त वरी डॉक्टर जा पैसा बि गीचीअ में पवंदा हुजनि एतिरो किरी बस तो थोलो न हुजे एतिरो मैडम लहंदी न हुजे जेतिरो डॉक्टर जी फीस हाणे तुंहिंजा हथ भगल हुजनि चवंदी हुजे वठ न मूं चोला चवंदी हुजे त विझंदो हुजे कोन छा करां छा करां त ॿुधाईंदी हुजे भला पोइ हाणे असांखे हाणे हीअ वरी पाइण बि न ईंदो हुजे त हिन जूं वरी हे काॾे वियूं हुजनि ॿाहूं किथे हुजनि अंधी हुजे न ॿाहूं कहिड़े उबते पासे मूं चयो हिन जो काॾे हुजे रस्तो ई भुलिजी वियो ॿाह मूं चयो अलाए हिन जी केॾां वई हुजे हीअं करे फिरां हा शाबाश ईअं सामान बि न पाए सघंदो हुजे हलो हुजे मुड़ुस अको
कुल सेखारण। हा कुल छो सेखारण लिया जो माण्हू माण्हू अरे ॿ हथ में झंगो हुजे न परी। ओए फिरींदी हुजी न त साहब खे कोट पाराईंदी हुजी। साहब ॾिसंदा हुजे अचे विझंदो हुजे ॿ बस छा हुजे। हाँ साहब हाणे ॾिसो जरा याला हाणे ठहियो इहा कोट जी मस्ती हुजे सा। सो हाणे अव्हांखे हुन रंग ॾांहुं वठी हलंदो हुजां त इहो अंदाज़ कीअं कयो हुजे, इन में छा हुजे, इहो हिकिड़ो वरी असांजे मारोड़नि जो रंग हुजे, इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचो। अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। त पोइ ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग यकीनन ईंदा हुजनि अव्हांखे पसंदि, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। अदा हैदर बड़ी छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चाक चङो भलो तबियतूं ॿार? अल्हम्दुलिल्लाह दा तव्हां ख़ुशि चाक बि तव्हांजी पूरी टीम ख़ुशि हुजे, सभु ख़ैर हुजे ना? सभु खे लॻो पियो हुजे कीअं वक़्तु पास थींदो हुजे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह वक़्तु सुठो थींदो हुजे। बसरनि जी वाढी कंदा हुजूं, 500 रुपया पिया बोरी जे हिसाब सां वधियो पिया। बसर जी वाढी कंदो हुजी? इहा बसरनि जी वाढी कंदो हुजां। माना बसर तो वटि हींअर लही वियो हुजे? असां जाम लिखियो आहे, तक़रीबन 2 ट्रक 3 ट्रक ख़ुदावंद मां भरजनि पियूं डेली। पोइ इहो घणो अघु हुजे त ट्रक जो? ट्रक जेका आहे सा ख़र्च न खोला आहे, 4 लख 6 लख 4 लख बता थी अचे। माना किथे खणी वेंदा हुजो? इहे साईं गुजरान वाला खणी वेंदा हुजूं, शक्कर खणी वेंदा हुजूं, टिड्डी खणी वेंदा हुजूं। पोइ गुजरान वाला वेंदा हुजो त बि एतिरा बचाईंदी हुजे, जे शक्कर वेंदा हुजो त बि एतिरा बचाईंदी हुजे ट्रक? हा हा, कराची मार्केट जेका आहे उहा कटल जे हिसाब सां, बोरी जे हिसाब सां नंढी आहे, कटा नंढा पाचिका भरभार पोइ हिसाब हूंदो आहे। अॻे होॾा जेको 50 रुपया हूंदो आहे सिंधी मां, उहो जेको बोरी जो हिसाब हूंदो आहे। बोरीअ जो हिसाब हुजे? जी हा। कहिड़ी ॼारी वारी बोरी जा ईअं बसि रुगो कटो सिबी? ॼारी वारी बोरी, ॻाढ़ो धागे सां ॼारी थींदी आहे, 9 धागा 7 धागा 8 धागा हणिजो जेको बोरी भरती आहे। बसि सही हुजे, भलो कमु हुजे, सभिनी खे सलाम चवंदो हुजे, लख कुर्ब। सो जीअं अव्हांखे अॼु इहो ॿुधायो हुजे त हर ॿियो माण्हू चवंदो हुजे त दुनिया जा माण्हू जेके हुजनि या पाड़ेसरी मुल्क जेके हुजनि उन जी फिल्म जी ॻाल्हि असां वटि हलंदी हुजे, पोइ लियारी जे हवाले सां हिन सां। सो बाबा असांजी सिंध जेका हुजे उहा मोहबत वारी हुजे, असांजो पंहिंजो हिकिड़ो कल्चर हुजे, हिकिड़ो रहण जो हिकिड़ो अंदाज़ हुजे। अव्हां वटि पंहिंजो रहण जो अंदाज़ हुजे, असां वटि पंहिंजो हुजे। पर सिंध त असांजी बम्बई ताईं हुजे, अव्हांखे त ख़बर हुजे सिंध जा माण्हू कीअं हुजनि, ऐं सिंध में जेको आर्ट हुजे उन जा बि हिकिड़ा पंहिंजा रंग हुजनि। पर इहा वॾी ॻाल्हि हुजे जो अव्हां हितां जो रंग भरे ऐं मशहूरु थी वेंदा हुजो, हितां जा माण्हू त कोन कंदा हुजनि अव्हां जूं इहे कापियूं कोन कंदा हुजनि, पर अव्हां असांजूं कापियूं कंदा हुजो। अव्हां हमेशह अंग्रेज़नि जी बि कापी कई हुजे, उन्हनि फिल्मुनि मां वरी पंहिंजूं फिल्मूं ठाहियो, वरी हुननि फिल्मुनि मां वरी हूअं ठाहियो, वरी इश्क न ठाहींदा हुजो, वरी अव्हां जेको हुजे इहो ॾिनी हुजे रुगो दंबूक, पोइ हिते बि असां वटि वरी नौजवान रुगो उहे फिल्मूं ॾिसंदा हुजनि। फिल्म का ओड़ा ठाहियो जेका लेक्चर ते हुजे, लेक्चर ते जंहिंमें असां जहिड़ा बि ॾिसी सघंदा हुजनि, जंहिंमें हुनर हुजनि, बर्त हुजनि, उहा ॾेखारींदा हुजनि त सिंध जो आर्ट कीअं हुजे, सिंध जो अजरक कीअं ठहंदो हुजे, सिंध जी जेका तहज़ीब हुजे 5000 साल उहा ठाही हुजेव फिल्म, उहा त सही कोन फिल्म ठाही हुजेव, उन में वरी कसा थी पिया हुजो, उन में वरी रक़स विझी ऐं पाण खे सम्झो त वॾो कमाल, उन में वरी असां खां पुछो न त असांजी तारीख़ छा हुजे। बाक़ी ईअं अचे रुगो ॾारो डरे छॾींदा हुजो त पोइ हाणे वरी नौजवान सभु टिकटॉक ते साईं याला अक्सर खरा याला हे कंदा हुजनि। असां वटि त ॾिसो हे मारवाड़ी अंदाज़, हीअं असां तव्हांजे पाड़ेसरे में हीअं सफ़ा अचे लॻंदो हुजे, असां जेको हिते वेही कंदा हुजूं, असां एॾो भाईचारे सां हिते रहंदा हुजूं जो हिते असां ॿोली घां ऐं ज़ात पात खां मथां सोचे करे रहंदा हुजूं, भाईचारे में रहंदा हुजूं। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो
साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे साईं, छा हाल हुजे? ठीक हुजो? चङा भला तबियतूं ॿार? साईं अल्हम्दुलिल्लाह सब ठीक तव्हांजो ख़ैर आहे साईं? सभु खेर लॻो पियो हुजे, अमन लॻो पियो हुजे, शांती लॻी पई हुजे, अव्हां खेर हुजे, थधि अची वई हुजे। थधि बि आहे, कुझु झोड़ बि आहे, मात नमूनो। हा वाह, कोहिर बि हुजे पर ॾाढी आलूदगी बि वधी वई हुजे। असांजे सॼे मुल्क में रुॻो इहो दूंहों ई दूंहों हुजे। हा से आहे, मुझे कुछ बचा कजे सुबह साल निकरो तो माथे के बाद न कटे न के ये घिम वारी मां कई आहे न या वरी फिरन ते असर थी करे। हा बस साह खे ॿूसट थींदो हुजे, इन करे माण्हू जेको आहे सो चयो हुजे सुबुह बि त भाई मास्क पाए हलंदा हुजो ऐं साह वॾा खणंदा हुजो त जंहिंमें तबियत तव्हांजी बहितर रहंदी हुजे। सही आहे सही सब ख़ैर लॻो पियो आहे? ॿियो सभु ख़ैर लॻो पियो हुजे, फसल जो कमु जारी सारी हुजे न? शुक्र आहे आज भलाई आहे, सब जारी आहे साईं। वाह वाह, इहा भली ॻाल्हि हुजे त हींअर सिंध जा माण्हू ॾाढा मसरूफ़ लॻा पिया हुजनि फसल में, किर्त में, अघ बि सुठड़ा हुजनि, खणी अघ सुठड़ा न पर मयारी अघ हुजनि। पोइ हाणे बाक़ी सुठा त उहो त सोचींदे वक़्तु गुज़रियो वेंदो हुजे। बसि जंहिं वटि माल जा 2-3 ढोर हुजनि, पंहिंजा कख हुजनि ऐं पंहिंजी ॿनी ॿार हुजे, उहो त खणी ख़ुशि थी सघंदो हुजे, पर वेचारे मज़दूर जो हारीअ जो छा थींदो हुजे? असुल वरी कहाणी इहा हुजे न। हा सर, हा इहा ॻाल्हि सची आहे सर। असांखे त आमला 2-3 कर ॾींदा आहिनि, पोइ बगी में या ग़रीब जेके ॾियारी वारा आहिनि न उन्हनि जे लाइ परेशानी आहे। हा हाणे खीर मिलावट वारो हुजे, खीर में हुजे रुॻो मिलावट, पोइ ख़बर न हुजे त कहिड़ो खीर सही हुजे न हुजे। हिकिड़ो मज़दूर माण्हू खीर वठी अचे 200 जो 300 जो, बचड़नि खे खीर पियारींदो हुजे, को चाइणी को महिमान जे लाइ को छा दवा वठंदो हुजे त मज़दूर वीचारे जो कहिड़ो हाल हुजे? अबा मिलावट त हाणे सभु असां भाड़ वठण था वञूं त बि थिए थो चवनि था हिकिड़ो ई भाड़ जेको आहे उन जा 2-2 क़िस्म आहिनि, के 500 घटि आहिनि, के 500 मथे आहिनि। माना भाड़ में बि मिलावट था पियो। मिलावट हर ॻाल्हि में थी वई हुजे, माण्हुनि में मिलावट थी वई हुजे, हिकिड़े सां हिकिड़ी ॻाल्हि ॿिए सां ॿी, 3 सां 3 कंदा हुजनि। हाणे मुंहिंजो पोटो थोरो परे लफ़्ज़ ॻाल्हाए थो साईं। हा साईं ॾींदा हुजो। हलो वालेकुम सलाम, नालो छा हुजे? मुख्तार अली। मुख्तार अली, हाँ छा हाल हुजे? ठीक हुजी? चङो भलो? हाँ को बेत बेत को सबक यादि कयो हुजे? हा हा ॿुधाईंदो हुजे को सबक, को बेत, को अंग्रेजी, कुझु न कुझु ॿुधाईंदो हुजे। अबा मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाता रह जाएगी, मर जाएगी। अलाए काॾे हुजे बा? ओ बा हाँ ए छा ॿुधायो हुजे? केॾे उॾामी वियो हुजे बेत? वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी, लख कुर्ब। सो नंढड़ो हुजे, जेको हाल हुजे फोन कॉल ते वेही कचहरी कंदो हुजे, ॿुधाईंदो हुजे। शाबाश शाबाश बाबला, ईअं ॿुधाए छॾींदा हुजो। पोइ वरी आस्ते आस्ते हिनखे आस्ते पढ़ंदा हुजो, वरी सुहिणे नमूने पढ़ंदा हुजो, वरी पोइ बहितर पढ़ंदा हुजो। इहो 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 सौर हुजे, इहो तव्हांखे साबस हुजे जो अव्हां ॻाल्हाए फोन ते वरी ईअं बैत ॿुधाए वेंदा हुजो। होशियार ॿार हुजो। हिकिड़ा ॿार त घर वेठा आहिनि, हिकिड़ा त वरी आउं ॾिसां हीअं सकाफ़त वारे ॾींहंनि में बालक जेके हुजनि स्कूल में डांस कनि, उहे वरी मुंहुं जहिड़ो डांस, मूं चयो अलाए इहो मूंखे ॾिसी डांस कंदा हुजनि, उहे बि मुंहुं जहिड़ो डांस कनि। हे हिन वरी डांस कंदा हुजनि, उहे वरी मुंहुं जहिड़ो डांस। हिकिड़ा त वरी ॾाढा ज़हीन हुजनि, उहे त अहिड़ो डांस भलो कनि। नियाणियूं बि असांजूं उहे त अहिड़ो भलो जेके हुजनि, उहे बि स्कूल में टेबलो कनि, मूंखे ख़ुशी थींदी हुजे उन्हनि ते। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? रामू राधा साईं प्रोग्राम। हाओ बा, हा हा रामाणा ऐं राधल जो प्रोग्राम। हा अजब गुल जतोई लाड़काणे खां फरमाइश थो कयां साईं। अजब गुल लाड़काणे खां भली करे आयो हुजे, ख़ुशि हुजे, अदा भला हुजो, ठीक हुजो।
जी साईं जी जी तव्हां बि ख़ुशि आहियो ठीकु आहियो दुआ दुआ लाड़काणे जी मुंद मौसम कीअं हुजे थधिड़ी मिठड़ी मौसम आहे साईं वाह 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 लाड़काणे साईं हिन मुंद लाड़काणे जी थधी मौसम आहे प्यारी मौसम आहे रंग कीअं लॻनि रंग ॾाढा सुठा था लॻनि साईं रामूला ॾाढो प्रोग्राम थी छो ॾिसूं पिया अचर जी ख़ासि तौर ते वाह वाह मोकल अचर ॾींहुं हुजे जा जी जी अचर ॾींहुं मोकल हुजे जा हा मोकल हूंदी आहे साईं वाह वाह माना मोकल खे तो बाक़ाइदे मल्हाईंदो हुजी जी 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 वाह 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 बचड़ा ठीकु हुजनि ठीकु ठीकु अल्लाह जो शुक्र आहे तव्हां बि ख़ुशि आहियो तव्हां बि ॾाढो प्रोग्राम सुठो पियो हले असीं शौक़ सां ॾिसंदा आहियूं घर में इहे मोहबतूं अवां जूं बचड़नि सां गॾु वेठा हुजो प्रोग्राम ॾिसंदा हुजो सो अजनि खे भेनरुनि खे भाॼाईअ खे बचड़नि खे सलाम वालेकुम सलाम ऐं मुंहिंजी नंढड़ी बि हुई उहा बि चए थी पापा मुंहिंजो बि नालो जेको आहे साईं खे चओ हा नंढड़ो बि हुयो नंढड़ीअ नालो खणो न भा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मरियम ऐं नंढड़ो हुयो मोहम्मद मुबशिर वाह वाह ॿी असांजी नंढड़ी उहा बि आहे अचड़ी परदान आहे अचड़ी असांजी ॿी आहे पंहिंजो आरपा हाओ बि फरमाइश बि कनि तव्हांजो प्रोग्राम शौक़ सां ॾिसण जो आचर ॾिनी वाह वाह इन्हनि सभिनि खे मुंहिंजा बि सलाम इहे सभु स्कूल वेंदा हुजनि वॾी महिरबानी हुजे सो इन नियाणियुनि जा दुआ हुजे त मालिक साईं भाग भला करे सो अबा हिनखे तालीम ज़रूरु ॾियारींदा हुजो सो हाणे वरी असांखे गीत ॾांहुं वठी हलंदो जा हिकिड़ो ज़बरदस्त गीत हुजे इनखे ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उनखां पोइ वापसि अचूं त अञा खोड़ सारी कचहरी थींदी हुजे एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजो हलो वालेकुम सलाम हुजे अबा केरु कड़े सर खां बा अबा शहजाद कोट खां मोहम्मद यूनुस चंदियो छा हाल हुजे साईं ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बा तो ख़ैर लॻो पियो आहे दुआ दुआ कुर्बान जा मोहब्बत ख़ैर हुजे तव्हां ठीकु हुजो ख़ैर तव्हां ख़ुशि आहियो सभु सभु ख़ैर हुजे कीअं मुंद मौसम कीअं रंग लॻंदा हुजनि बा असांजे बलोचिस्तान साइड में लंघा शहजाद कोट सरा हवा हा ऐं जेको आहे जुड़ लॻा वाह वाह जेको थधि शुरू थी वई आहे थधि शुरू थी आहे पर हाणे साग लथा हुजनि मच बि ॿारींदा हुजो माना हीअ मुद वरी खाधे पीते जी बि हुजे हा हा बिल्कुलु साग जी मुद जाम आहे हाओ हाओ बाबा हीअ ॿरंदा हुजनि पोइ थधि त लॻंदी न हुजे न अदा हा बाबा जे वारिस जेको जुकाम नज़रो बुखार हा बा हा इहो वॾो मसइलो हुजे इन सॼी ॻाल्हि आहे नंढो वॾो माण्हू सभु पतल आहे हा भाई इहो मसइले में असीं पाण वरतल हुजूं हा हाओ हाओ बचड़ा बचड़ा ख़ुशि ॻोठ राज ख़ुशि हा सभु ख़ैर मालिक जा करम हुजनि अॼु फोन कॉल करे बाक़ाइदे शामिल ऐं शरीक थिया जो मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे बस इहो अॼु हलाईंदा हुजो आख़िर में तुंहिंजे नाले हलाईंदा हुजो वॾी महिरबानी सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं सो इहो अदो असांखे फोन हमेशह वाक़ई अदो कंदो हुजे मोहबतूं हिन जूं हुजनि ऐं वॾनि वारी निगाह रखंदो हुजे नज़र रखंदो हुजे हाल वाल ॾिसंदो ॿुधंदो बि हुजे ऐं उन मां मालूम करे वरी ओड़ी कचहरी बि रखंदो हुजे सो इहे कचहरीअ जा रंग हुजनि त ॻाल्हि हद में छॾी हुजे त अॼु जे दौर में जेके फिल्मूं ठहनि नवां सिस्टम पोइ गेमूं पोइ रांदियूं पोइ मोबाइल में ॿारनि जो ज़हन काबू ॿिए खे कीअं छेड़े छॾींदा हुजूं ॿिए खे कीअं ख़राबु ॾेखारींदा हुजूं हाणे रुगो इहो सिस्टम हलनि हाणे दुनिया में अकाबर अलाए काॾे हुजनि पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हो जादा केर कड़े सर कादा मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। चाल हो जादा खुश चंगा भला तबियतूं बहार सब खैर आहे दुआ आहे तबियतूं बहार तव्हां ठीक आहियो? सब अभिराजा ठीक आहे? बिल्कुल ठीक हो जो मदा तव्हां कीअं हुजो ठीक ठाक हुजो? हा रब साईं जा लख एहसान सब ठहियल हो पियो आहे। अवा कीअं मुंद मौसम ऐं रंग कीअं ॾिसंदो जी? साईं रंग तव्हांजा सदाईं जीअं बहितरीन रंग आहिनि वाह वाह ऐं मौसम त सियारे जी थधिड़ी प्यारी मौसम आहे आओ ऐं हीअ प्यारी मौसम आहे जेका थधिड़ी आहे न गर्मीअ खां भली आहे पोइ ना बाहे हाँ ये तो पोप भला भली हो जे मच मारे मारो कपड़ो वणे मारो के घुमण वणे मारो के खाधो वणे मारो के अदा हा हिन मुंद में भत भत बि जाम था थियनि आओ आओ या मुंद भली हो जे गरम से खाए थो आओ वायो मच्छूं गोश्त पो फसल भला पो हर वक्त खाधो मारो के वणंदो हो जे वण अदो रामण भला तव्हां जे लाइ जेको गरम खाधो अची आयो आहे न अबा हे पाण ई हे गरम खाधा केॾां ठाहींदी हुजे हे पाण वरती पई हुजे अदा सा ठाहींदा हुजो पंहिंजे हाल सारू हा अला गंज ॾींदव अरे दुआ वाला करे सदाईं आवाज़ हुजो ख़ुशि हुजो वाह वाह कुर्बा बस दुआ कंदा हुजो बाक़ी पंहिंजे हाल सारू सभु कुझु मालिक साईं जूं नेमतूं खाईंदा पीअंदा हुजूं। हा असां बाबा दुआ पूरी सिंध लाइ घुरी आहे वॾी सरकार को पूरी सिंध लाइ दुआ घुरी आहे वाह चवंदा झंगेला सांगेला सदाईं अला करे ख़ुशि हुजनि बिल्कुलु सभु आबाद हुजनि सो बाक़ी हाणे हिन मुंद में बुसरी वणंदी हुजे अबा बाझर जी मानी वणे जोर जी मानी वणे उनजा ॾोढा अहिड़ा भला छन माण्हू खाईंदो हुजे वणंदो हुजे पोइ झिल जेका थींदी हुजे इहा वणंदी हुजे गन्नर जो साग वणंदी हुजे पोइ कुकड़ वणंदा हुजनि गोश्त पुलाव बेदा सभु कुझु वणंदो हुजे ठाहींदो हुजे रगो तूं खीसे में हथ विझंदो हुजे घणे खाइण खां घणो ॾिठो चङो आहे आऊं त ॾिसी ऐं घुराई ॾींदो हुजे मुड़ुस पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो इहा किथे ठाहे हलो वालेकुम सलाम मुजादा केर कड़े सर कादा अला बुस्की को आ गया था मेहरबानी चाल हुजेदा ठीक हुजी चङो भलो तबियतूं बहार कोई बताया साले कोई करो ना कहीं कोई फोन आने सरकार कान लग दिया जला जाने बुलायो है मुंहिंजा राणा तुम फोन एतिरी मेहनत करे फोन कई हुजे ये मोहबतूं जो कुर्ब जो प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो कुर्ब सो वॾी महिरबानी मोहबतूं जिन जिन बाज राम राधा के फोन कॉल कई हुजे ऐं पंहिंजो कुर्ब वंडियो हुजे उन्हनि सभिनीनि जा लख लाइक हुजनि मोहबतूं हुजनि उन्हनि जूं सो इन जे करे मूं जेका ॻाल्हि कई जो हुनखे पूरो कंदा हुजूं त अॼुकल्ह जेके दुनिया जा माण्हू हुजनि उहे चवंदा हुजनि ॿिए खे ज़हन खे कीअं असां मुंतक़िल कयूं मुंतशिर कयूं ॿिए जे ज़हन में उहा ॻाल्हि न अचे त ही सुठे अमल ॾांहुं सुठनि कमनि ॾांहुं ईंदो हुजे सघंदा हुजनि इल्म पिराए सघंदा हुजनि हुनर पिराए सघंदा हुजनि बाशहूर थींदा हुजनि तो उन्हनि खे फेराइण जे लाइ बि वॾा कम थींदा हुजनि पर अवां पंहिंजे ज़हन खे मजबूत रखंदा हुजो हाओ मुस्तक़िल मिज़ाजीअ सां तालीम में हुनर में अॻ भरा थींदा हुजो नशा पता छॾींदा हुजो इहे उज़ू फुलटू जेके कम हुजनि इन्हनि खे छॾे ॾींदा हुजो पर पंहिंजी जेका असुल धरती हुजे उन ते रहणु उनजी तहज़ीब उनजी जेका बान ॿधे वारी वाट हिक ॿिए सां मोहबत वारी ॿोली इहा ॻाल्हाईंदा ज़रूरु हुजो चवंदा न हुजनि के पढ़ायूं माड़ियूं ॾिसी पंहिंजी भूंगी न ड्राइण खपंदी हुजे तो असांखे पंहिंजी भूंगी पंहिंजी धरती पंहिंजो दरियाह जेको असांजी पंहिंजी हीअ मिल्कियत हुजे इन खे विञाइण न खपंदो हुजे तो इहो सभु कुझु असां तॾहिं हासिल करे सघंदा हुजूं जॾहिं असां इल्मु पिराईंदा हुजूं हुनर सिखंदा हुजूं नशनि पतनि खां परे थींदा हुजूं सुठी तरबियत धारींदा हुजूं तॾहिं इहे सभु शयूं असीं पाण पंहिंजूं करे सघंदा हुजूं सो अॼु जिन जी फरमाइश रही वई हुजे सो उन्हनि खे ईंदड़ हफ़्ते उन्हनि जी फरमाइश ज़रूरु पूरी कंदा हुजूं वरी ईंदड़ हफ़्ते ज़रूरु फरमाइशूं पूरियूं थींदियूं हुजनि पर दुआ कंदा हुजो त ज़िंदगी हुजे त अवां सभिनी सां गॾु हुजऊं हा ज़िंदगी छो छा थियो हुजे ज़िंदगी त भरवसो न हुजे रामण ज़िंदगी ईअं ई हुजे सो अबा ईंदड़ हफ़्ते मुलाक़ात थींदी पर रिश्ता ॿिया बि घणा अमल जिजल ज़ोर आहे सो जेके अॼु बालक घर में वेठा हुजनि अवां स्कूल वेंदा हुजो स्कूल खां मोटींदा हुजो
त जिते बाबा हुजे पर उते अमड़ खे वॾो इंतज़ार हुजे, उहा अव्हांखे ठाहे सिंगारे स्कूल मोकिलींदी हुजे, अव्हांखे ट्यूशन ते मोकिलींदी हुजे। अमड़ जो जेको हुजे हद खां वधीक तव्हांखे ख्याल रखणु खपंदो हुजे ऐं अमड़ पंहिंजे जेका बाबा जो हुजे उन सां वेही कचहरियूं करणु खपंदियूं हुजनि तव्हांखे, छो त अमड़ मां ई सभु कुझु मिलंदो हुजे। तो अमड़ जी जल ज़ोरा इहो ममता गलासा सभिनी जे नाम हुजे। असांखे इजाज़त ॾींदा हुजो धणी निगह पाणो अवां सां गॾु हुजो। अरे हथेला हम हाणे